एमक्यूएम जा लीडर रोज़ बयान पिया ॾियनि, सिंध विराईंदासीं, सूबो खपे। अहिड़ा जे मुड़ुस माण्हू हुआ त उते वेठा हुआ, उते मुक़ाबिलो कयो आहे, उते कुल्हे ते पंहिंजूं चदियूं रखी ऐं गोॾूं रखी भॻायो। पादरनि जे डप खां जेको पंहिंजो वतन ऐं क़ौम छॾे भॼी वञे सो वरी ॿिए पासे वञी कब्ज़ो कंदो। 4 जूता लॻायो, उतां कपड़ खणी करा खणी भॻायो। हज़ारे सालनि खां अबनदारनि जो वतन छॾे भॻायो। थोरी लपाट थी लॻे न, पंहिंजी पार्टी छॾे वियो। 2 लपाटूं लॻायो त जंहिं तव्हांजी पार्टी ठाही जेको क़ाइदो हुनखे छॾे भॼी वियो। ही जो लपाट लॻे थी त चओ था हुन पार्टी में कोन आहियूं, वरी ॿी लपाट लॻे थी त चओ इताद थी वियो, वरी 3 लपाट चए थी त हू फलाणो ग्रुप आहे, हू मॉडल कॉलोनी ग्रुप आहे, हू गुलबर्ग ग्रुप आहे। अज़ीज़ जूते ते हलो था, जूतो लॻंदो त उथी खड़ो था, जूतो नथो लॻंदो त वियो था, से वरी ताईं सिंध टोड़ींदो। तव्हीं सम्झो था सिंधी इहे सभु भाड़ जा तुंब आहिनि जी पीपल आहिनि। इहे पीपल आहिनि जेके बुज़दिल आहिनि, जेके ख़ौफ़ज़दा आहिनि, जेके ड्रिनल आहिनि, जेके पैसे जे करे हिसियल आहिनि, जेके ब्लैकमेल थियनि था। सिंधी सभु इहे कोन था, सिंधी इहे कोन था, मथां भुल में हुजो।